सोशल मीडिया जे हिन दौर में तक़रीबन हर माण्हू स्मार्टफोन इस्तेमाल करे थो, पर कुछ माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी पोस्ट्स में हमेशा संदन सेल्फियूं नज़र ईंदियूं आहिनि। मर्द हुजनि या औरतूं नवां नवां लिबास पाए साफ़ सुथरा कपिड़ा पहिरे दोस्तनि सां कचहरी वक़्तु या पसंदीदा खाधो खाइण वक़्तु सेल्फियूं कढंदा आहिनि। नौजवान ऐं नारियूं सभु ख़ासि मौक़नि ऐं तक़रीबुनि में शिरकत कंदे सेल्फियूं ज़रूरु वठी रहिया हूंदा आहिनि। त छा सेल्फियूं कढण वारनि माण्हुनि जी शख़्सियत ते को फ़र्क़ु पवे थो? इन हवाले सां असां साइंसदाननि जा राया शामिल कया आहिनि। मोहक़िक़नि दरियाफ़्त कयो आहे त सेल्फियूं तिबी माहिरनि खे इम्कानी मर्ज़नि जी सुञाण में मदद ॾियनि थियूं। तिबी माहिर चेहरे जी हालतुनि खे ॾिसंदे ख़तरा ॼाणे सघंदा आहिनि, जॾहिं त हथरादू ज़हानत ज़रिए बि दिलि जी बीमारियुनि जी निशानदही कई वेंदी आहे। हिक ॿिए मुताले में ॿुधायो वियो आहे त सेल्फी माण्हुनि खे मसरूफ़ ॾींहं मां वक़फ़ो वठण जा मौक़िया ॾिए थी। तहक़ीक़ में शामिल हिक नारी जो चवणु हो त संदसि ड्यूटी वॾी सख़्तु आहे ऐं सॼो ॾींहुं दॿाउ वारी सूरतहाल में रहणो पवंदो आहे, पर तस्वीरूं कढणु मुंहिंजे लाइ हिकु अनोखो तजुर्बो आहे। इन सां मूंखे दॿाउ मां वक़फ़ो मिली वञे थो। मुताले हेठि आयल कुझु मोबाइल वाहिपेदारनि चयो त तस्वीरूं कढाइण सां संदन हौसला अफ़ज़ाई थिए थी ऐं हू दोस्तनि सां चांहि जे कप ते सेल्फियूं कढंदा आहिनि। हिक ॿिए मुताले में हिक ग्रुप खे रोज़ानो मुरकंदड़ चेहरे जूं सेल्फियूं कढण लाइ चयो वियो ऐं कुझु हफ़्तनि बाद दरियाफ़्त कयो वियो त तोड़े जो हू कूड़ी मुर्क सां सेल्फी वठी रहिया हुआ, तंहिं हूंदे बि संदन मूड ते हाकारी असर पइजी रहिया हुआ। मोहक़िक़नि जो चवणु आहे त पंहिंजूं तस्वीरूं पाण कढणु अव्हां खे एतमाद ॾिए थो, जॾहिं त पंहिंजूं तस्वीरूं अव्हां खे पाण सुञाणण में बि मदद कनि थियूं। तस्वीरूं शेयर करणु न रुॻो समाजी राब्ता वधाइण लाइ कमु अचे थो, पर तस्वीरूं अव्हां जूं ख़ूबसूरत यादूं हूंदियूं आहिनि जिन खे अव्हां रिकॉर्ड कंदा रहो था।